بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي تأملات القرآنية असांजो ॿियानवे हिसो आहे ऐं तअम्मुलात क़ुरानी असीं छाजे लाइ था कयूं छो था कयूं छो जो असांखे अल्लाह ताला जी तरफ़ां हुकुम आहे त क़ुरान खे पढ़ो। अल्लाह ताला चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा हे क़ुरान छो नथा पढ़नि, छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि, छा क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा तर्जुमो कनि, छो नथा हिन जे तअम्मुल कनि, वेही सोचे सम्झनि हिन क़ुरान खे। त अॼु जेको असां वटि आहे आयत जेकी आहे इहा 82 आहे सूरत नमल। अल्लाह ताला चए थो वयौम नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजम मिम्मन युकज़्ज़िबु बिआयातिना फहुम यूज़ऊन। अल्लाह ताला चए थो उन ॾींहुं हर क़ौम मां कुझु टोलो कढंदासीं असीं, हर क़ौम मां टोलो अहिड़ो कढंदासीं, मिन कुल्लि उम्मतिन फौजन, टोलो कढंदासीं। छा कंदा हुआ अल्लाह ताला? इहो टोलो जेको हूंदो मिम्मन युकज़्ज़िबु बिआयातिना फहुम यूज़ऊन, इहे अल्लाह जे असांजे कलाम जा उनखे न मञींदा हुआ ऐं अल्लाह जे कलाम खे उन ते ठठोल ठाहींदा हुआ ऐं अल्लाह जे कलाम खे हिकिड़ी रांदि सम्झंदा हुआ। फहुम यूज़ऊन, ही छो नथा सम्झनि इन क़ुरान खे? आयातिन ला युक़िनून, उहे क़ुरान खे मञनि ई नथा। जे पढ़ंदा जा केरु ॿुधाईंदो न त उहो यूज़ऊन यानी हेॾे होॾे हरकत करे निकिरी वेंदा, चवंदा हा क़ुरान में लिखियलु आहे बसि। ॼण की को यानी को रांदीको आहे या को जहिड़ो तहिड़ो कौल आहे या जहिड़े तहिड़े ॻाल्हि कई आहे त ईअं क़ुरान खे सम्झंदा हुआ ऐं क़ुरान खे एतिबार न कंदा हुआ, क़ुरान खे वॾी शइ न सम्झंदा हुआ, क़ुरान खे हिकिड़ी अज़ीम शइ कोन सम्झंदा हुआ, क़ुरान जो शान वॾो कोन कंदा हुआ। ईअं कोन चवंदा त ही अलाह असांजे अलाह जे ख़ालिक मालिक जो चवणु आहे असांखे, उहो असां सां थो ॻाल्हाए, उहो असांखे थो सम्झाए त इहो तव्हां सां हशर क़यामत ॾींहुं थींदो, छो जो मुंहिंजे कलाम खे को बि हुनखे तव्हां वज़न न ॾिनो। फहुम यूज़ऊन, पोइ वरी अॻिते अल्लाह ताला इन आयत में वरी 83 में चए थो हत्ता इज़ा जाऊहा वक़ाल अकज़्ज़बतुम बिआयाती, अल्लाह क़यामत ॾींहुं बीहारे हुननि खे छा चवंदो त मुंहिंजे कलाम खे तव्हां कूड़ो सम्झंदो। त इहो छो? इज़ा जा वक़ाल अकज़्ज़बतुम बिआयाती, मुंहिंजे आयत खे तव्हां न मञो, कूड़ो करे सम्झो। वलम तुहीतू बिहा इल्मा, तव्हांखे इन जी ख़बर बि कान हुई, न तव्हांखे इल्मु हो इन आयत जे में छा आहे, पर ठठोल करे मुंहिंजे कलाम खे सम्झो। अम मादा कुंतुम तामलून, जा छा कंदा हो तव्हां? वक़अल क़ौलु अलैहिम बिमा ज़लमू फहुम ला यंतिक़ून, ओॾी महिल एॾो परेशान थी वेंदा जो हुननि जी ज़ुबान ॻाल्हाए न सघंदा। छो? हुननि खे ख़बर पइजी वेंदी त असां जेको कमु जेको दुनिया में कयो हो ॾाढो कसो कमु हो, अलाह जे कलाम खे अहमियत न ॾिनीसीं, अलाह जे कलाम ते असीं ठठोल कंदासीं। जीअं हींअर अॼुकल्ह तव्हां ॾिसो बि था ॾाढो माण्हू ठठोल बि था कनि क़ुरान ते जिन महिल तूं चवंदा आहिनि अलाह ताला क़ुरान में चए थो त हू जेको भलो हूंदो ख़ामोश थी हली वेंदो, बाक़ी ॿिया बि खिलंदा या टहक ॾींदा हा क़ुरान में लिखियलु, ईअं पासो करे हल, ॼण की हिननि जे पीउ जो लफ़्ज़ हो, पीउ जे लफ़्ज़ खे बि कुझु एतिबार ॾींदा पर अलाह जे कलाम खे न ॾींदा। पर अलाह साईं छा थो चए हिननि जे बारे में त इहे माण्हू इन्हनि जो टोलो जेको यौम नहशुरु मिन कुल्लि उम्मा, उन्हनि खे गॾु करे हशर चवंदा उन्हनि खे, जीअं सोढ़ो करे हुननि खे ॿधी खणी ईंदा त हिननि खे अचे बीहारींदा कयो। नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजन, टोलनि जा टोला जेके ख़ासि क़ुरान ते ठठोल कंदा हुआ, क़ुरान खे न मञींदा हुआ, क़ुरान खे को वज़न न ॾींदा हुआ। अल्लाह ताला असांखे इन आयत में छो थो ईअं ॿुधाए त जॾहिं बि किथे क़ुरान जी आयत इंसान ॿुधे या नबी जो कौल ॿुधे त उते ख़ामोश थी कन खोले ज़हन करे ऐं ॿुधे। सहाबी चवंदा हुआ त जिथे बि अल्लाह ताला क़ुरान में चए थो या अय्युहन्नास, अल्लाह ताला सॾु थो करे या इंसानो जेके हो त तव्हां उते कन खोले ॿुधो, या अय्युहल्लज़ीना आमनू जे मोमिननि जे लाइ सॾु थो करे त तव्हां कन खोले ॿुधो। जिथे बि या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहन्नास, जिथे बि इहे सॾ थियनि तव्हां उते ख़ामोश ऐं ज़हन खोले करे ॿुधो त इहो जा त असांजे लाइ को ख़ैरु आहे जो असांखे अल्लाह ताला चए थो त हीअ ख़ैर में तव्हां हिसो वठो, जा त को ख़तरनाक शइ आहे, ॾोहे जी शइ आहे, उन मां अल्लाह साईं चए थो त हिन मां तव्हां बचो। तंहिंजे करे हर शइ असांखे क़ुरान में अल्लाह ताला जिन ॿुधाए थो, जा भलाई आहे जा बुराई आहे, उन मां बुराई खां दूरि थियणो आहे, भलाई खे कमु करिणो आहे। यानी इन में चङाई ॿई तरफ़ा असांजे लाइ आहे त इंसानु कोशिशि करे त इन खां परे न वञे
ऐं इन जो चङी तरह कन खोले ॿुधे। सहाबी जेके हूंदा जिथे क़ुर जा आयत ॿुधंदा त वेही रहंदा, चवंदा जेसिताईं असीं क़ुर अॻिते न ॿुधंदासीं जेसिताईं इन ते अमल कयूं, इन ते अमल कयूं त क़यामत ॾींहुं असांखां अलाह ताला हिसाब न वठे त तव्हां क़ुर ॿुधो ऐं तव्हां इन ते अमल छो न कयो। छो जो क़ुर ॿुधोसीं त हिकिड़ो असां ते हिकिड़ो बयीना थी वियो, असांजे मथां हिकिड़ो बहानो पको ठही वियो त हाणे तव्हां क़ुर त ॿुधो, तव्हां ते दलील बि थी वियो, तव्हांखे अलाह साईं झलियो बि हिन शइ खां। वरी बि जे कंदासीं त पोइ असांजो कहिड़ो अॻिते असांजो को यानी मौक़ो मिलंदो ॻाल्हाइण जे लाइ त असांखे ख़बर कान हुई, जा चवंदासीं असांखे कंहिं न ॿुधायो न, हाणे असां ते त बयानु ठही पियो त हाणे असांखे हीअ अमल करिणो आहे या न आहे करिणो। सो इंसान खे जेॾी महिल बि इहा शइ ॿुधे, अलाह जे कौल ॿुधे, अलाह जो चवणु ॿुधे, अलाह जो सॾु ॿुधे, उते ख़ामोश थी बीही उन ते अमल करे। जे अलाह साईं चए थो त बुराइनि खां बचो त बुराइनि खां असांखे बचिणो खपे, जे चए थो त भलो अमल कयो, ज़िक्र कयो, सदको ॾियो, त असांखे उहो करिणो खपे। तंहिंजे करे इहो सभु शइ अलाह असांजे लाइ थो मुहतइज़ जा उहा जे आयो क़यामत ॾींहुं अलाह साईं चवंदो मुंहिंजी आयतुनि ते तव्हां ठठोल कंदा हुओ त ही तू ॿिया इल्म, तव्हांखे त इन जी ख़बर बि कान हुई। वयौम नहशुरु मिन कुल्लि उम्मह, हर उम्मत मां, ईअं न सम्झो हर ॻोठ मां टोला निकिरंदा, हर शहर मां टोला निकिरंदा, हर मुल्क मां टोला निकिरंदा। इहो उलमा जो क़ौल आहे त हर ॻोठ मां टोला के हूंदा अहिड़ा ठठोल करण वारा, जेके दीन वारनि खे ॾिसंदा चवंदा अरे मुल्ला अथव, हिननि खां परे थियो, मुल्लनि खां छा तव्हांखे मिलंदो, हलो हेॾे कचहरी कयूं, हेॾे रांदि खेॾूं, असीं हीअं कयूं, छो जो हीअ मुल्ला हिननि खे कोन था वणनि। इहे क़यामत ॾींहुं मलाइका हिननि खे गेले खणींदा, अचो हेॾे थी वेहो त तव्हांजो हिसाबु किथो, तव्हां ही मुलनि ते तव्हां ठठोल कंदा हो या हिननि जे जेके दीन जा हिन जी शिकिल ते जा ही जेको क़ुर पढ़ंदा उन्हनि जे हितां ही मुल्ला छा आहिनि, मुल्ला हिन क़ुर सुनत था पढ़नि, अलाह रसूल जी ॻाल्हि था कनि, तव्हां उन्हनि ते इतिराज़ु कयो, तव्हां उन्हनि जी शइ तव्हांखे न पई वणे त उन्हनि ते तव्हां ठठोल कंदा न, यानी तव्हां अलाह रसूल ते ठठोल कयो, त इहा हिकिड़ी वॾी अज़ीम शइ आहे। इंसानु इन शइ खां बचे। उलमा चवनि था त ॾिसंदे त ॻोठ मां टोला निकिरबा ॿधबा, शहर मां टोलनि जा टोला ॿधबा, मुल्क मां टोलनि जा टोला ॿधबा। इहो इन आयत जे बयान जा सिध ते त इंसानु सम्झे त तूं कहिड़े टोले मां आहीं, इन टोले मां यौम नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजम मिम्मन युकद्दिबु बिआयातिना, छा उन मां त टोलनि मां त तूं न आहीं जेके अलाह साईं चए थो हता इदा जा उहा, इहे जे आया क़यामत ॾींहुं अलाह साईं उन्हनि खे ॿधाए छिकराए मलाइकनि खां गेलराए बीहंदो, चवंदो त तव्हां इन मुंहिंजे आयतुनि ते, मुंहिंजे क़ुर ते, मुंहिंजे माण्हुनि ते, जेके माण्हू अलाह रसूल जूं ॻाल्हियूं कंदा हुआ उन्हनि ते तव्हां ठठोल कंदा हुओ, त भाई मुल्लो अथव, मुल्लोड़ो अथव, ॾाढ़ी ॾिसो न, रुॻो मस्जिद ते हर भॻा था वञनि, हीअ पेट जे पोयां आहिनि, हीअं आहिनि, हीअं जेके इहे माण्हू ॻाल्हियूं कनि था, इहे वॾे ख़तरे ते आहिनि, वॾे हिकिड़ी खॾ ते आहिनि। छो जो हीअ अलाह ताला क़ुर में असांखे चए थो यौम नहशुरु मिन कुल्लि उम्मह, हर उम्मत मां टोलनि जा टोला इहे कढंदासीं, जेके असां अॼुकल्ह तव्हां सभु ॾिसंदा हूंदा असांजे चौधारियूं हूंदा के माण्हू अहिड़ा जेके अहिड़नि माण्हुनि जे मुलनि जे पोयां रुॻो ॻाल्हियूं कंदा या मुलनि जे पोयां ठठोल कंदा, उन्हनि जे पोयां खिलंदा, टहक ॾींदा त हीअ आहिनि, छो डॉक्टरनि ते छो नथा खिलूं कनि, इंजीनियरनि ते छो नथा खिलूं कनि, सियासियुनि ते छो नथा खिलूं कनि, पर हीअ शैतान हिननि खे बरगलाए थो। छो जो अलाह वारा त हीअ आहिनि आख़िरत जे सोचण वारा, हीअ था माण्हुनि खे चवनि था हक़ु हलाल हीअ अथव, हराम हीअ अथव, वालिदैन जो चवणु कयो, तव्हां ॾोहनि खां बचो, ज़िना खां बचो, बुराइनि खां बचो, शराब खां बचो और बुछड़ाइनि खां बचो। इहे त माण्हुनि खे इन खां झलनि, तॾहिं त शैतान हुननि खे बरगलाईंदो त तव्हां हिननि ते ठठोल कयो। जे न त माण्हू दुनिया में थोरा आहिनि माण्हू जंहिं ते ठठोल कनि, पर हुननि जे वेझे ई कोन वेंदा। सियासियुनि ते ॻाल्हाइनि त हुननि खे मोचड़ा अहिड़ा लॻंदा जो वरी यादि कंदा, पर सियासियुनि ते कोन ॻाल्हाईंदा। डॉक्टरनि ते छो न ॻाल्हाईंदा, सुभाणे वरी उन्हनि में कमु पवंदुनि त वरी उहे डॉक्टर उहे चवंदा असां ते तव्हां ठठोल कंदा, हाणे इलाजु पंहिंजो पाण कयो। ॾिसो त मुलनि ते तव्हां ठठोल कयो था, सुभाणे तव्हांखे जो ॿारु ॼमे थो चवंदा मुले खे वठी अचो आज़ान जो, जेॾी महिल निकाह पढ़ो था त मुले खे था वठी अचो, जेॾी महिल को माण्हू वञी थो मरी थो वञे चओ भाउ वठी अचो मुले खे त कुसुलजेसि, वरी चयो निमाज़ जनाज़े पढ़ो मुले खे वठी अचो, जेॾी महिल क़ब्र में पूरो त मुलो पूरे, जेॾी महिल वरी दुआ घुरायो त उन्हनि मुलनि खां वरी ठठोल बि उन्हनि ते कंदा, दीन वारनि ते। छो सस्ता इहे आहिनि,
16 इहे आहिनि, छो जो हीअ अलाह वारा आहिनि। अलाह वारनि ते सदाईं ठठोल घणी हूंदी आहे। अलाह वारनि ते नबियुनि ते बि ठठोल कंदा हुआ, चवंदा हीअ चरिया आहिनि, हीअ जादूगर आहिनि, हीअ नूह अलैहिस्सलाम खे चवंदा हीअ ड्रखण आहे, चए थो मां नबी आहियां ऐं ड्रखण लॻो पियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ते ॾिस ठठोल कंदा हुआ, इदरीस अलैहिस्सलाम ते ठठोल कंदा हुआ, हर नबी ते ठठोल कंदा माण्हू। उहे किथे आहिनि हींअर? उन्हनि जा नाला कंहिंखे यादि आहिनि? कंहिंखे बि यादि नाला कोन्हनि, पर नबियुनि जा नाला बुलंद आहिनि हींअर तारनि वांगुरु आसमान में। सभु को उन्हनि खे यादि बि थो करे, उन्हनि जे लाइ दुआ घुरे। ऐं इहे आख़िरत में उहे ई अॻिते असांजे अॻियां हूंदा, उहे ई असांजे टोलनि जे अॻियां अलाह जे अॻियां ॻाल्हाए सघंदा। असांजो हबीब आहे जंहिं ते चवंदा त चरियो आहे, जादूगर आहे, हीअं। पर ॾिस क़यामत ॾींहुं वरी बि असांखे उहो अॻियां थींदो, उहो ॻाल्हाईंदो, उहो असांजे ऐं हिसाब किताब बि शुरू कंदो, वरी शफ़ात कंदो, वरी जन्नत में दाख़िल माण्हुनि जे पोयां हूंदो। जेसि ताईं जन्नत जे वञनि, अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन्हनि ठठोलनि खां, इन्हनि भोगनि चर्चनि खां बचूं। दुनिया में खोड़ ॻाल्हियूं आहिनि, माण्हू उहे ॻाल्हियूं करे, बाक़ी ज़रूरु इन्हनि ते नाहे अचे दीनदार माण्हुनि तबिके ते ठठोल करे। हिते असांखे किसो यादि थो अचे हज़रत उमर इब्न ख़त्ताब जो, जेॾीमहिल मदीने मां आयो उमिरो करणु, पाण ख़लीफ़ो हुन टाइम में हज ते आयो, हज करणु आयो, त उते पोइ सफ़वान इब्न उमैया ख़ुशि हो, हिकिड़ो मके में ताजिर हो वॾो, उन खाधो ठाहियो, वॾो थाल हिकिड़ो, उन ते चांवर हुजनि या गोश्त हुजे, त उन्हनि खाधो ठाहे ऐं उन अमीर मोमिनीन ॾे खणी आया ऐं 4 माण्हू खणी आया, एॾो थाल वॾो हुजे। त हुते जंहिंमें खाधो रखनि त माण्हू सभु वेठा, अमीर मोमिनीन बि वेठो खाइण जे लाइ। त ॾिठईं त जेके नौकर हुआ, ग़ुलाम हुआ, 2-3 बीठा हुआ परे। त उमर इब्न ख़त्ताब उन्हनि ॾे ॾिसी चई माली अरा ख़ुद्दामकुम ला यअकुलून मअकुम अतरग़बून अन्हुम, चई छो तव्हां पंहिंजे नौकरनि खे परे बीहारियो, छो नथा तव्हां सां गॾु खाइनि, तव्हां हुननि खां बहितर हो छा? त हुन सुफ़ियान बिन अब्दुल्लाह चयो ला वल्लाहि या अमीर मुमिनीन वलकिन नस्तअसिरु अलैहिम, असीं हिननि जा सैयद हूं, असीं हिननि जा वॾा हूं, असीं खां पोइ ई खाईंदा। त उमर खे ॾाढी कावड़ लॻी शदीद। पोइ ओॾीमहिल छा चई मल क़ौम यस्तअसिरून अला ख़ुद्दामिहिम फ़अल अल्लाह, तव्हांखे अलाह साईं हेड़ो करे, हेड़ो करे, तव्हां हिननि खां छा में बहितर हो? ॿुधायो तव्हां, हथ पेर वधीक अथव या छा आहियो? नौकरनि खे चई तव्हां असांखां अॻु में अची वेही खाओ। ثم قال للخدام اجلسوا فكلوا فقعد الخدم يأكلون مع أمير المؤمنين، भरिसां विहारईं पंहिंजा जेके नौकर ग़ुलाम हुआ सभिनि खे। हज़रत उमर उन्हनि खे चयो, ॿियनि खे सईद सरदार जेके उन्हनि खे चई पासे ते थियो, तव्हां अॻु में ई खाइनि, ठाहिनि खाधो ई, तकलीफ़ ई कनि, दूंहों हिननि खे अचे बाहि जो, ऐं असीं खाई ड्रो कयूं, ही परे वेही ॾिसनि असांखे। फ़अल अल्लाह बिकुम वफ़अल अलाह, खे अलाह साईं तव्हांखे हीअं करे, हीअं करे, ॾाढो ॻाल्हाई उन्हनि खे। सईद जेके सरदार हुआ उन्हनि खे चई पासे ते थियो, अॻु में ई खाइनि, पोइ असीं खाईंदासीं, तकलीफ़ ई था कनि, ऐं तव्हां अॻु में ॾिसो केॾो हज़रत उमर दिलि रहीम हूंदो ऐं केॾी हुननि जी सोच हूंदी। हींअर न उहे सहाबी बचा, न उमर आहे दुनिया में, न हुननि जा नौकर न आहिनि, पर ॾिसो ॻाल्हियूं हुननि जूं हींअर सभु अञा बि थियूं हलनि हींअर ताईं। छो? भलाई भलाई आहे, भलाई क़यामत ताईं न विसरंदी कंहिंखां। सो इंसानु कोशिशि करे त भलाइनि में रहे। रहिम अल्लाह उमर इब्न ख़त्ताब वस्सहाबा अजमईन। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।